ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां बांधी माशिर कंदासीं। बांधी वेझो लजपाल होटल वटि मुसाफ़िर कोच ऐं ट्रक में ज़ोरदार टकर थी पियो आहे। हादसो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो आहे। मुसाफ़िर बस जो अॻियों हिसो मुकमल तौर तबाह थी वियो। ख़बर आवाज़ सां बांधी माशिर कयूं पिया। बांधी वेझो लजपाल होटल वटि मुसाफ़िर कोच ऐं ट्रक में ज़ोरदार टकर थी पियो आहे। हादसो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो आहे। मुसाफ़िर बस जो अॻियों हिसो मुकमल तौर तबाह थी पियो आहे। मुसाफ़िर कोच जो ड्राइवर बिलाल शाह ऐं केतिरा ई मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे नवाब शाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हादसे बाबति तव्हांखे बांधी मां आगाह कयूं पिया। बांधी वेझो लजपाल होटल वटि मुसाफ़िर कोच ऐं ट्रक में ज़ोरदार टकर थी पियो आहे। हादसो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो। मुसाफ़िर बस जो अॻियों हिसो मुकमल तौर तबाह थी वियो आहे, जॾहिं त मुसाफ़िर कोच जो ड्राइवर बिलाल शाह ऐं केतिरा ई मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया, जिन खे नवाब शाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।